दोस्तों असांजे सिंध में हिकिड़ा वॾा जनाज़ा थिया जेके अॼु ताईं बि जेको आहे सो यादि आहिनि ऐं अॼु ताईं बि तारीख़नि जे वर्ख में सोने अखरनि सां लिखिया पिया आहिनि। दोस्तों इहे ॿई जनाज़ा सिंध जे गुलूकारनि जा थिया, जंहिंमें हिकिड़ो जनाज़ो जलाल चांडे जे बारे में अॼु ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडे जो जनाज़ो केतिरो थियो ऐं जलाल चांडे जे जनाज़े में केतिरा माण्हू शरीक हुया ऐं जलाल चांडे जे जनाज़े में उहे माण्हू ऐं उहे मंज़र बि तव्हांखे ॾसींदासीं जंहिंमें माण्हू तव्हांखे बेहोश थींदे ॾिसंदा ऐं उन खां अलावा माण्हू उछकारूं ॾेई रोअंदे तव्हां ॾिसंदव हिक ॿिए खे भाकुर पाईंदे, छाजे करे जो जलाल चांडियो हिकु सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो ग़रीबनि जी तर्जमानी कंदो हुयो ऐं ग़रीबनि जी तमामु घणो हद ॾोखी हुयो। जलाल चांडे वटि ग़रीब हुजे अमीर हुजे फ़क़ीर हुजे केर बि साहिल थी ईंदो हुयो। जलाल चांडियो उन्हनि जी कंहिं बिना रंग नस्ल ॾिसी ऐं उन्हनि जी मदद कंदो हुयो। जलाल चांडे जा अहिड़ा खोड़ सारा किस्सा ऐं अहिड़ा खोड़ सारा वाक़िया मौजूदु आहिनि जेके जलाल चांडे जी ज़िंदगीअ खे हिकु बहितरीनु ज़िंदगी बणाइनि था। जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ में जेके बि ग़रीब हुया मिसकीन हुया उन्हनि खे रोज़गार खोले ॾियणु या कंहिं यतीम माईअ जे मथे ते हथु रखणु या कंहिंजी माली मदद करणु, दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जी औताक 24 कलाक भरियल हूंदी हुई ऐं जलाल चांडे वटि नंगर ऐं न्याज़ जो बि बंदोबस्तु हुयो। जलाल चांडे वटि मानी वारो बंदोबस्तु बि हुयो। जलाल चांडे जे औताक में को बि शख़्स ईंदो हुयो उहो शख़्स मानी खाइण खां बग़ैर न छॾियो वेंदो हुयो। दोस्तों जलाल चांडे वटि उन टाइम में लस्सी ऐं मानी जाम हूंदी हुई। जलाल चांडे जे जनाज़े में सिंध जा सियासी समाजी ऐं उन खां अलावा जलाल चांडे जा पंहिंजा शागिर्द जेके फ़नकार हुया उहे घणी तादाद में तव्हांखे ॾिसिया विया आहे। मुंहिंजे वीडियो में तव्हां ॾिसो पिया। सभ खां पहिरीं शमन अली मीरालीअ जो इंटरव्यू आयो। प्यारो दोस्त हुयो ऐं असांजी सिंध जो सरमायो सिंधी अवामी फ़नकार हुयो। हुनजी जेतिरी तारीफ़ करिजे घटि आहे। सौट मासात जेके जलाल चांडे जा मिट माइट अज़ीज़ जेके हुया ऐं ॻोठाणा जेके माण्हू हुया पूरे सिंध मां माण्हुनि ट्रेवल कयो ऐं एतिरे क़दुरु बि आहे ईअं बि चयो थो वञे त जलाल चांडे जे जनाज़े में माण्हुनि खोड़ सारनि ॾींहंनि जा ॾींहं पंधु करे माण्हुनि खे जॾहिं ख़बर पई जलाल चांडियो बीमार आहे ऐं कराची दाख़िल आहे ऐं उनजी हालति सफ़ा ॻणती जोगी आहे त माण्हू पंहिंजो ॻोठु छॾे जलाल चांडे जे ॻोठ ऐं जलाल चांडे जे औताक में अची रहणु स्टार्ट कयूं ऐं ख़ैरियत मालूम करण जी कोशिशि कयूं। छाजे करे जो जलाल चांडियो कराची में दाख़िल हुयो, घणनि माण्हुनि वटि किराए जा पैसा बि हुया, घणा माण्हू न पुॼी सघिया कराची इस्पताल, त पोइ जलाल चांडे जे ॻोठ माण्हुनि चेपल बि न पाता। जीअं जलाल चांडे जी ख़बर पई त जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो त सवनि जी तादाद में माण्हू जलाल चांडे जे ॻोठ जे तरफ़ रुख कयो ऐं हिन वीडियो में तव्हां ॾिसंदव टोटल ग़रीब माण्हू हुया ऐं जलाल चांडे जो जॾहिं वफ़ात थी उहो जनवरी वारो महीनो थधि ऐं सियारे जा ॾींहं हुया ऐं इन अंदाज़े सां लॻे थो त माण्हुनि खे तव्हां ॾिसो त सूटर ऐं लोयूं बि वेढ़ियल आहिनि। इन मां इहा अंदाज़ो थिए थो त भरपूर सीअनि जो ऐं सर्दियुनि जो ॾींहुं हुयो। उन जे बावजूद बि माण्हू हिकारूं ॾेई रोई करे ऐं हिक ॿिए सां भाकुर पाए ॾुख जो इज़हार कंदा हुया। दोस्तों जलाल चांडियो पूरे पाकिस्तान जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे सां पंहिंजी सिंधी अवाम तमामु घणी मोहबत कंदी हुई ऐं जलाल चांडे खे मुर्शिदनि वांगुरु बि माण्हू भाईंदा हुया। तव्हांखे मूं खोड़ सारा वीडियो ॾसिया त जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो त जलाल चांडे खे माण्हू कुर्सी ॾेई पाण हेठि वेही रहंदा हुया ऐं जलाल चांडे खे ज़ोर ॾींदा हुया, उन जी ख़िदमत कंदा हुया ऐं जलाल चांडे खां ॻोठ में को फ़ैसिलो वग़ैरह थींदो हुयो त जलाल चांडे खे पाण सां गॾु वठी वेंदा हुया ऐं उन मसइले जो हल ॻोल्हींदा हुया। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां
सिंध में हज़ारे मक़बूल फ़नकार आया, लेकिन जलाल चांडियो हिकु उहो फ़नकार हुयो जंहिं तारीख़ रक़म करे छॾी सिंध में ऐं तमामु घणो मक़बूल ऐं पॉपुलर थियो सिंध में। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं कोशिशि करे असां तव्हांजे लाइ इन मौज़ूअ ते ॿिया बि के 2-3 वीडियो तव्हांजे लाइ खणी अचूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।